न्याणी बचाए करे उन्हें मां के पैसा वापस करे छड़ना है समझे? हां तो हल हींअर तू छबल वटल पहिरियों हिन नंबर ते फोन कर पुछी किथे अचणो आहे ऐं केॾी महिल अचणो आहे फोन लॻाइसि वरी कंहिंजी गिरजड़ी वगी। हेलो हेलो हां पिंकू अरे अपलू डबलू पहुंची विया घर मिली वियो न मुंहिंजी चिठी। हां मिली वई चिट्ठी। हा त ॿुधी छॾियो काली पहाड़ी हनुमान टेकरीअ जे पुठियां शाम जो 4 बजे ताईं पहुची वञो न त तव्हांजो बाबो तव्हां वटि किश्तुनि में पहुचंदो। हैं किस्तुन में कीअं भाई? किश्तुनि में कीअं? अड़े किश्तुनि में ईअं त कॾहिं हिकिड़ी बात हिकिड़ी टंग कॾहिं हिकिड़ी अख त कॾहिं ॿ कन टुकड़नि में किश्तुनि में पहुचाईंदोमांव तव्हां वटि। हां ठीक है हल छबल वट हल पहिरियों छबला वठ हाणे ॾिसजे कीअं था अचनि। अरे उनका 4 चायूं लिखाया है वो रातों लिखाए न आया झटकर लिखाया चीजें ऐ बकटा दे शमू हो गए चाहे मुंजी प्यारी अरे घट्टे कीरवारी बाबू क्या है मुंजी प्यारी घट्टे कीरवारी दोनों पी डुक छबले जा बढ़िया बढ़िया गाड़ी में ना दुआएं ता भावरेंगे ये नहीं छबल नाटक में और फिल्म में काम करे चुको भाई ही मतलब कमे मारो हां समझाई देने के छबल को कम तो में कम यो एक कमाई स्कीम तो बुधाए दोगे लाख रुपया कान कमाई ने एक रोल तो दिया दोगे संभाल जाए शाम में 4 बजे हनुमान टेकरी है ना मन बावन हां उते हलणो आहे पुलिस जी टीआई ड्रेस में अची जा अब दई हां दुकान रोल कराइना थी सजी स्कीम समझाई गेर आरे पारे यार बुद्धि भले बजे 4 बजे काका असां खे त अॼु लखपति जुआ लखपति ही त तुंहिंजा छोरा अची विया विच में। अरे प्यार ॾिसो ख्वाब अरे मुंहिंजा छोरा अहिड़ा अथई उनखे न कहिड़ो बुखार बि वापसि उहो बि कोन कंदा आहिनि वापसि बसि छो कर। तव्हांखे ॾींदा 50 लख वापसि। चुप कर उस्ताद टाइम घणे बजे ॾिनो उन्हनि खे 4 बजे जो अरे अञा त 8:30 ते आया आहिनि ईंदा हूंदा। ओ अची उस्ताद यही है ना उस्ताद यही है लगे तो कान तो टैक्सी ड्राइवर अरे सै डप का ॿियो को माण्हू मोकिलियो। अरे भाऊ हिते केरु आहे जो किडनैपिंग जो धंधो कंदो आहे? पकड़ियोसि इहो ई आहे। न मूंखे न मारियो न मूंखे घर में वञिणो आहे मारियो न बचाओ छॾियो मूंखे छॾियो। अरे मुंहिंजे ॿारनि जे चक्कर में ॿियो वीचारो ग़रीब पियो मार खाए। ये माला माल जय रद्दी छॾियो अरे बस कयो। अरे मोटा तू आई केर तोखे चयो नोट खणी अचां ही छा खणी आयो रद्दी हैं? अरे यार मूंखे छो बेटा मारियो मां त प्रिंटिंग प्रेस मां आयो आहियां मूंखे हिकु अन्ना नाले भाई सॾु करायो हुई कार छपाइण लाइ। तू प्रिंटिंग प्रेस वारो आहीं छा? मुझे माफ कर मुझे दोस्त मुझे माफ कर एॾो मारियो अथव मूंखे। अरे अन्ना छाजी प्रिंटिंग आ छाजा कार्डन मुझी शादी है उस्ताद मुझी शादी है। शादी जा कार्ड अरे प्रेम शादी कई हाणे बस कर तू हिनखे हिते विहार 4 बजे पैसा अचणा आहिनि पोइ हिनखे हिते ई मीटर ॾेई हिते ई बराबरि कंदासीं हिसाब किताब ऐं 50,000 लख रुपया ॾेई छॾियो रिपेयरिंग कराए छॾींदो। अरे तोड़े फोड़े छॾियो अथव विहारिस पासे रो वे हिते। अरे मूंखे घर वञिणो आहे।
अञा घणी देर आहे अरे 5 मिनट आहिनि 5 मिंटे खां पोइ हिन बुढे जा टुकड़ा करण चालू केरु अची रहियो आहे ऐं काली पड़ी है या हा कहिड़ो कमु अथई हिते किटे जो कम केर कंदो अड़े अञा तो प्रिंटिंग वारे खां सवाइ ॿिए कंहिंखे त कोन घुरायो भाई ना उस्ताद ना सिर्फ प्रिंटिंग वारो ही घुरायो पहिरीं कुटियोसि पोइ पुछोसि अरे ये कड़ी टाई पुठे वाली टाई अरे छोटा मारो मुखे अरे छोटा मारे थोड़ा पुछो तो सही अरे यो तो कमाल थी वियो क्या मारो छोटा आखिर मुखे अरे बुद्धो न सही मुझी गाल मुखे छोटा मारो भाई अरे यार बुद्धो न यार अरे छोटा मारो यो तो कमाल थी वियो ऐसे छोरन जे चक्कर में अल्लाह एक घना मारू खाई सही मुझी गाल अरे यो तो कमाल दियो भाई अरे छोटा मारो अरे मुखे जा बुताओ न सही अरे छोटा मारो अरे मुखे दा घुराओ छलाय यो तो कमाल दियो ने यो तो कमाल दियो तेरे तू मुखे राका नड़े के भणो घुरायो तू अकाउंट नहीं मूंखे त मां चयो मैं रात जो 8 बजे अचे भाऊ मुखे शादी में वञणो आहे न त हीअं 4 बजे छो आयो आहीं छा कया भाऊ असां ॿिए कम कोन के वेरो हिनखे मोटे लॻा अड़े राका तू हिनखे अकाउंटेंट खे छो घुरायो आहे अरे मां सम्झम 50 लाख रुपया अचणा आहिनि इन करे इनकम टैक्स भरणो पवंदो इन करे हिनखे घुरायोमांसि अड़े नगर वसियो ई कोन लुटेरा पहिरीं अची विया बिन के पहिरीं कुटे चुका है हिन खां थोरो प्यार सां भाऊ तव्हां केरु कह पी जे लाल मुंहिंजे पी खे किडनैप कयो आहे अच्छा त तू ही आहीं वो टैक्सी ड्राइवर पैसा खणी आयो आहियां पैसा 50 लाख तमीज़ सां ॻाल्हाए तमीसा छा तू को कलेक्टर आहीं अरे छोरा इहो ई था वो टैक्सी ड्राइवर घेरियोस पहिरीं ना दे बैग पहिरीं मुंहिंजे पी खे छॾियो छॾियो उसका पहिरीं बैग बिल्कुलु न मां फिटी कंदोमांव हेठि खाईअ में अरे तोखे पानी जान पाई है या न जान त प्यारी आहे बैग दे देना चंगी तरह चेक कयो अरे आहे बैग में ई छा है अरे तू तो चाहिए ना नोटन ये 50 लाख न 60 लाख रुपया अथव 50 लाख रुपया ही इन्वेस्ट कयो आहे अॼु जी डेट में मार्केट प्राइस हिन जी 60 लाख रुपया आहे पर हिन पाउडर जो करणो छा आहे मां तो बताया पाउडर जो छा करनो है पुलिस पांजा हाथ मथे कयो चाहे असांजो कोन्हे इंस्पेक्टर साहब ये ही ड्रग्स जो धंधो कंदा अथव मां इंफॉर्मेशन ॾिनी मां तव्हांखे न शाबाश हिन जी आई आहे हिन जी आहे अरे ही क्या हुआ ये शाबाश जेडी माल वडा ॻाल्हाइनि विच में तव्हांजो आवाज़ न हुजे तोखे सरकारी नाम मिलंदो बिल्कुलु हिननि सभिनी खे अरेस्ट कयो मुंहिंजे पी खे किडनैप कयो अथनि तरस तेरी साईं छा आहे खुशबूदार से है ड्रग्स आहे ड्रग्स ये सफ़ा खारी आ हिकिड़ो लूण खारो मां हिननि खे न ॿुधाईं हलो ॿुध दाल में कारो आ छा आहे हाणे तव्हांखे अगरि हिन जूं धाराऊं ऐं सजाऊं ॿुधायूं वञनि कानूननि काका ये बंदूक झल कीअं लोड़े ॻीड़ा ॻाड़े मरंदव ख़बर अथव हिन जी सजा घणी आहे अञा ताईं मां पढ़ी बि कोन्हे पर ये असांजी कोन्हे वो हर को चवंदो आहे ॿुध हणाया माल चवंदा असांजी कोन्हे छॾी न पर न मुंहिंजे पी खे किडनैप कयो अथनि अरेस्ट करीन ॿुधो दफ़ाऊं त मां ख़तमु कराए सघां थो पर ॿुधो रे लूण कहिड़ो महांगो हूंदो जो मां खणां
अरे धीरे ॻाल्हाए, लूण ख़बर कोन अथनि हिननि खे। 7 साले खां वधीक सजा अथव काका, बंदूक झले कोन थो सघे। पैसा लॻा अथव। पैसा मोड़े कुछ भी करने, अरे कुछ भी करने, धरती माता का कसम मोड़े पोप गाने बाबू, मोड़े पोप गाने। ये तो हलाई कोने लुडण चालू करके ॾियो अथई। अरे बजा, अरे ना जल्दी आए टिकली बरंदई टिकली। ॿुधो, माल कढो माल कढाइनि। आएगा धरती माता का कसम रो पोप गाने जेब में। वो हर को चोर पहिरीं कसम खाई। अरे दिस बोले शाबाश। सब कढ, सब अच्छा सब मुंहिंजा भाउर, सब मुंहिंजा सोट, मूंखे खपनि नोट, ॾे बि मोट। वाह वाह वाह। बुध, हिते घटि मिलिया आहिनि, तूं ॾेई वञा। 200 रुपया निरंकारी मंडल वारनि खां वठी आहियां ड्रेस किराए ते। ऐं सुभाणे चांहि दुकान ते ईंदुमि। बाबा तूं चिंता न कर, तुंहिंजी रस्सी मां खोलियांसि थो। हाँ पुटा, शाबाश पुट शाबाश। अरे कीअं ॿधी अथव यार? ॾाढी तकलीफ़ ॾिनी अथनि। शाबाश। आजाद ओ साइड जमटमल नाथाणी साहब, तव्हां हिते कीअं? अरे साईं पकड़े आया, मुंहिंजे पुट छॾायो। अरे छबल तूं, अरे छबल तुंहिंजो गाॾो किथे आहे चांहि वारो यार? न सुबुह खां चांहि पीती आहे, न टोश खाधो आहे यार, तूं किथे आई? ये छबल थई, छबल चांहि वारो। अरे हाँ, मूंखे बि लॻे पियो हिनखे किथे ॾिठो आहे, त पकड़ियोसि ऐं कुटियोसि। अरे मेरे छोकरे के न मारियो। अरे जिंदगी में पहिरियों भेरो मुंहिंजे कमु आयो आहे। छॾियो छॾ। अरे बियो हटी वञो, खामोश हटो परे। उठ किथे आहिनि पैसा? किथे आहिनि पैसा? पैसा मुझे भाव मुझे खपनि पैसा। अरे भाऊ पैसा मुझे पैसा खपनि। फोन दियो, मां फोन लगाया। पैसा खपनि। फोन दियो ना मां पैसा खपनि पैसा। फोन तो लगाया मां। कौन है? बाबा, अरे बाबा बचाओ। अरे बाबा बाबा बचाओ। बेटा कराइंदे मैं मां तो क्या मां अरे अरे इतने तो मारा कुटा शुरू थी हुई। अरे मुखे उन्हें मारन बच। अरे अरे मां चवास तो फोन तो लगाया। फोन जल्दी लगाए फोन दियो। यस क्या नंबर है तू बताए? लगाए फोन लगाए। गोल करे वही हणजोस। बैलेंस कौन सा भाऊ? तेरी बैलेंस नहीं पर यार मारो लगाई दे। देव कमेंट भी ये किए खोलन हुआ? व्हाट इतने नमा लगा दूं, जल्दी लगा। सामने खाली से नगे बाणा न खपन बुधाए। आप इनको अब अंको मार इनको। अरे जैसे जो प्लान उल्टो पे जियो ए मुखे में मारा नहीं तन बापे के बदी रखो तन ये पैसा खणी अच। पैसा हां पैसा खणी अच ते जल्दी हियर रही। एक सेकंड किथे गुराया? अरे इन पहाड़ ये दे काली पहाड़ी हनुमान की टेकरी काली पहाड़ी चाहिए। काली पहाड़ी हनुमान टेकरी। हां अरे मुके दे जल्दी बुधाए। हेलो अरे काली पहाड़ी ते जल्दी पैसा खणी अचन न त तुंजो भा है तुंजो पी वापस कोन ईंदा। 15 मिनट जो टाइम नहीं, 15 मिनट यो। 15 मिनट में अच। हां जल्दी अच। हम करे सही ना दिन सब इन गई है। अरे बधी सिने पी के वरीगा बदे।
हे तो वही छोकरो आहे ते मूंखे गाड़ियूं ॾियूं चयो अॼु आयो मौक़ो बदिलो वठण जो उन ॾींहुं गाड़ियूं ॾेई करे भॼी वियो हाणे को छॾींदोमांसि मुझे भागे और मुझे पी के छॾियो हीअ नोटनि जी पेटी छॾियो मेरी नोटन जी पेटी दे पहिरियों मुझे भागे मुझे पी के छॾींदव मेरी नोटन जी पेटी दे पहिरियों मुझे भागे और पी के छॾींदव हाणे पेटी अची वियो हाणे टेंशन न पालियो घेरास लॻाई पेटी में बम दो पेटी में बम दो बम भजन आ वञो अरे मूंखे न वठी हलो अरे बम फटी वियो मुंहिंजा टुकड़ा टुकड़ा थी वेंदा अरे मां मरी वेंदुसि अरे हेॾे अचो अरे मूंखे वठी हलो मूंखे कीड़ा पवंदड़ मुंहिंजो ॾाढो मारंदड़ मां कसम खाधो कॾहिं कलाकारी कोन कंदुमि उथी बि कोन थो सघां 2 मिंट साई पटे रोता अरे 2 मिंटे खां पोइ उथंदे त ॿई दुनिया खां ई उथी वेंदासीं पुठियां बम ॾेई बम 2 मिंट काका खोल माफ कजो टाइम कोन्हे अरे केॾे थो वञी अरे मूंखे छोड़े अरे केॾे थो भॼी अरे मूंखे न अकेलो छॾे यार अरे ही तो वही काको आ जंगे मां घरा खायो काका मुंहिंजा साथी किथे आहिनि अरे साथी सब भॼी विया अरे यार बम फाटण वारो मूंखे किथे छोड़ बम मूंखे छोड़े बम किथे आ हाणे बम हिन में आ यार अरे जल्दी करे अरे हिनखे छा थियो वरी मद्रासी तरह दिखाती है झुमकी उतारती उस तेरे डिस्को दिखाती मद्रासी दो दलिया दो के बाबा अचे हाँ पुट अच अरे बम फाटण वारो आहे अरे बम कोने बाबा मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हाँ नोट आहिनि हुन में नोट हा बम कोने हल फटाफट हल जल्दी पुट यार हुते त मार कुट चालू थी वई आहे पर झमटमल बि हुते उनजा ॿार बि हुते आहिनि त आख़िर पंहिंजा वञिणो पवंदो वञी छॾाइणो पवंदो
पंज मिनट भी मोगे भी बमल काके निपटा में तो मूंखे गाड़ी नहीं है अरे काका पोड़ा मुझी गा बुध मारू जो मैं मारू कोई अपनी जगह से नहीं हिलेगा। इंस्पेक्टर छोड़ो मत, जानलेवानी आ चुके हैं। अरे वाह नकली पुलिस। साईं राम मां छबल गाने वारो साईं साईं मां कोई गाने वारो चाय वारो असली अरे ता बस कयो मां पतो तो कया असलिया नकली पुलिस आ बड़े हू ते चाय विकणंदो आ तू जा पूरी पकाने विकणंदो है। असली और नकली को पता तुझे थाने में चल के ही चलेगा। इंस्पेक्टर साहब इसको पकड़ो और मेरी गुड़िया को छुड़वाओ। इसको तो मैं थाने ले जाके ही बताऊंगा असली और नकली का फर्क। इंस्पेक्टर छोड़ो मत, जानलेवानी। सर मैं बताऊं इसको असली है या नकली है? अरे ये तो सच की पुलिस है। अरे साहब गिरफ्तार कर लो हवलदार इन सबको। हाथ ऊपर। अब तू जेल में जाके चाय बेचना और तो चल इधर भर लो इनको गाड़ी में। मुंजी गुड़िया कितनी है? इतिया गुड़िया अरे गुड़िया का सुन करिस। अरे गुड़िया गुड्डू ओ गुड़िया मम्मी 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 इंस्पेक्टर साहब इन सबको पकड़ लेना, किसी को मत छोड़ना। इनने मेरी गुड़िया को बहुत परेशान किया है। नहीं मम्मी, ये अंकल ना बहुत अच्छे हैं। आपको पता है इन्होंने मेरा बहुत ख्याल रखा है। इन्होंने मुझे चिप्स खिलाई, चॉकलेट दिए और मेरे लिए घोड़े भी बने। तो क्या खबर थी, मुके हिनन सिंधी भी सिखा रहे थे। अरे वाह, तो क्या सिंधी अच्छी हुई? हाँ वाह। ई वटो ताई अमानत है। मां उन टैक्सी ड्राइवर जो भाउ है। ये जेको थियो असां गलती करे थियो हिनन किडनैपरन जे करे ये गुड़िया किडनैप थी हुई। असां समझोसी अलाए छा है हिन में, पर जेॾीमहिल असां हिन नोट ॾिठासीं असां जी नियत ई फिरी वई। असां हिन मां 15-16 लख ख़र्च भी कया आहिनि, पर असां महिनत करे हिकु रुपयो जमा करे तव्हांखे 16 लख वापस कंदासीं। असां खां गलती थी वई, असांखे माफ़ कजो दीदी। मुझे मेरी बेटी मिल गई, मुझे इन पैसों से कोई लेना देना नहीं। मेरे पास पैसे बहुत सारे हैं, ये आप रखो। न दीदी ये पैसा था वापस वठो। मां ही पैसा वठी करे वरी पाप नथो करण चाहियां। अरे असां मस मसां अञा हाणे असां अखियूं खुलियूं आहिनि। असां पैसनि जी लालच में अची करे पंहिंजा कम धंधा सभु विसारे वेठा हुआसीं। हाणे असां पंहिंजी महिनत करे जेके हिन मां पैसा ख़र्च कया आहिनि उहे बि असां तव्हांखे वापसि ॾींदासीं। अरे मस मस असां अखियूं खुलियूं आहिनि भाई। सही तो चई रिंकू, हिन मार धाड़ ऐं मार कुट में कुछ कोन रखियो आहे, वेड़ जेड़े में रखियो आहे। सब प्रेम सां रहा। जेके प्रेम सां रहा से तरी विया ऐं जेके वेड़ जेड़ में रहा से मरी खपी वियो। मेहरबानी कयो, वेड़ झेड़ न कयो, सब सिक प्रेम सां रहा। अरे जरे हिनन जड़ा बदमाश छोकरा सुधरी था सगन त असां छो था सुधरी सगूं। असां पाण में चेंज आणींदासीं। असां हाणे सुठी राह ते हलंदासीं, सच्चाई जे रस्ते ते हलंदासीं। असां मेहनत कंदासीं, मजदूरी कंदासीं। असां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए लिखाए उन्हनि खे सुठा संस्कार ॾींदासीं। ऐं असां ज़िंदगी में वॾा वॾा सपना ॾिठा, पर उहे सपना तॾहिं सचा थींदा आहिनि
जॾहिं पंहिंजे मन में सच्चाई हुजे, मेहनत हुजे, असां मेहनत जे रस्ते ते हली करे पंहिंजे सपननि खे सच कंदासीं। ऐं असां तव्हां सभिनी खे बि इहो संदेश ॾियण था चाहियूं त बिना मेहनत ऐं सच्चाईअ जे जीवन व्यर्थ आहे। इंस्पेक्टर साहब, असांखे गिरफ़्तार कयो। असां पंहिंजे पापनि जो प्रायश्चित करण था चाहियूं। असांखे गिरफ़्तार कयो। सचमुच ई भाऊ, मां पंहिंजे कलाकारी जो दुरुपयोग कयो, मूंखे बि गिरफ़्तार कयो। मां इहो संदेश ॾींदुमि, पंहिंजी कला जो इस्तेमालु अगरि सुठे जॻह ते कंदव त तव्हांखे कमी ईंदी। ऐं तव्हां इहो कसम खाओ त ग़लति रस्ते ते कॾहिं न हलंदासीं। असांजो बि इहो प्रयास आहे। अॼु असांजी गिरफ़्तारी असांजो प्रयास आहे त सच जे रस्ते ते हली करे पंहिंजी कला खे बिखेरियो, सिंधियत खे वधायो ऐं सिंधियुनि जे लाइ अहिड़ा सुठा कम कयो जो सुराण थी करे। इंस्पेक्टर साहब, जब इन्होंने तय कर ही लिया है कि सच्चाई की राह पर चलना है, तो आप इनको एक मौका अवश्य दें। इसलिए इंस्पेक्टर साहब, मैं इनकी कंप्लेंट वापस लेती हूँ। साहब, इनको पकड़ा या छोड़ दें? जब इन लोगों ने सुधरने की कसम खाई ली है तो फिर हम थानेदारों का क्या काम। वाह 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 वाह, अरे वाह, ये तो कमाल दियो। मुझा छोरा सुधरी है, अरे तो संसार अठो जुबो दियो। वाह झूलेलाल वाह, अरे तो कमाल दियो, कमाल कमाल दियो, कमाल। आई रात सुहानी, पैसन जी हर का दीवानी। आई रात सुहानी, पैसन जी हर का दीवानी। नचंदी साणू मुसा, हुजे प्रीति या कराणी। उठंदे वेंदे मरंदे जींदे, उठंदे वेंदे मरंदे जींदे। यार हर को तो चाहे मनी, यार हर को तो चाहे मनी। पैसो पैसो यारा, पैसो पैसो, पैसो पैसो यारा, पैसो पैसो। हर को चाहे थो यारा पैसो, हुजे धोलू या हुजे जैसो। हर को चाहे थो यारा पैसो, हुजे धोलू या हुजे जैसो।